Let's practice English sentences together. Train अची रही आहे. The train is arriving. मूंखे पंहिंजियूं चाॿियूं नथियूं मिलनि. I can't find my keys. तव्हांजो फ़ोन कीअं भॻो? How did your phone get broken? तूं लापरवाह आहीं. You are negligent. तोखे मदद करणी हुई. You were supposed to help. हूअ तोखे बेवकूफ़ बणाए रही आहे. She is fooling you. मूंखे मुंहिंजो मोबाइल मिली वियो. I got my mobile. ही शर्म जी ॻाल्हि आहे. It is a matter of shame. रस्तो ॾियो. Make way. तव्हांजो कमु मयार जे मुताबिक़ न आहे. Your work is not up to the mark. शींहुं हिकु शिकारी जानवर आहे. The lion is a beast of prey. जेसी ताईं मूंखे ख़बर आहे हूअ अञा ताईं न आई आहे. As far as I know, she has not arrived yet. मां घर खां ॿाहिरि हुयसि. I was outside the house. मां पंहिंजी पूरी कोशिश करे रहियो आहियां. ऐं फीमेल हीअं चवंदी. मां पंहिंजी पूरी कोशिश करे रही आहियां. I am trying my best. मां कंहिं बि हद ताईं वञी सघां थो. ऐं फीमेल हीअं चवंदी. मां कंहिं बि हद ताईं वञी सघां थी. I can go to any extent. मूंखे कीअं ख़बर पवंदी. How will I find out? अॼु न त सुभाणे. If not today, then tomorrow. मूंखे खेॾण लाइ मजबूर न कयो. Don't compel me to play. तोड़े तव्हांखे पसंदि हुजे या न हुजे, ही सच आहे. Whether you like it or not, this is the truth.